नाज़रीन, मीरपुर ख़ास सिंधड़ी लॻ पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल मक़तूल डॉक्टर जी लाश साड़ण वारे मामले जो अदालती हुकुम ते क़बर कुशाई कई वई। लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल साइंस जे ॿिनि प्रोफेसरनि ते जोड़ियल टीम डॉक्टर शाहनवाज़ जे ॻोठ जानेरो पहुती। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कयूं था सूरज कुमार खां। जी सूरज, छा तफ़सीलात आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल ॿुधाईंदा त 26 ॾींहं अॻु पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल मक़बूल डॉक्टर शाहनवाज़ कुंबर जी क़बर कशाई करे लाश जो पोस्टमार्टम कयो वियो। मेडिकल टीम जुज़ा खणी वापसि रवानी। लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल साइंस जे डॉक्टर वसीम कुरैशी, डॉक्टर ताहिर, डॉक्टर वाहिद, डॉक्टर राहिल ऐं 5 डॉक्टर निगरानी में जोड़ियल मेडिकल बोर्ड टीम जुडिशियल मजिस्ट्रेट अमरकोट आमिर राजपूत जी निगरानी में मक़बूल डॉक्टर शाहनवाज़ कुंबर जो लाश क़बर मां कढे जुज़ा वरिता। लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल साइंस खां आयल मेडिकल बोर्ड टीम डॉक्टर शाहनवाज़ कुंबर जा जुज़ा खणी वापसि रवानी थी वई। जोड़ियल मेडिकल बोर्ड मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टर शाहनवाज़ कुंबर जे क़बर ते पहुची क़बर कशाई करे जुज़ा वठी रिपोर्ट लाॻापियल खातनि खे मोकिली वेंदी। डॉक्टर शाहनवाज़ कुंबर जी लाश जा 13 जुज़ा वरिता आहिनि, जेके लेबोरेटरी टेस्ट कया वेंदा। 1 महीने अंदरि रिपोर्ट पधरी कई वेंदी। डॉक्टर शाहनवाज़ कुंबर जी क़बर कशाई करणु वक़्तु एसएसपी अमरकोट अज़ीज़ अहमद मेमन पिणु मौजूदु हो। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्तु कया विया। साफ़ियुनि खे क़बर जे वेझो अचण खां रोकियो वियो। हिन मामले में पोस्टमार्टम रिपोर्ट अचण खां पोइ वधीक जांच ऐं क़ानूनी कार्रवाई थियण जी उमेद आहे। मक़बूल डॉक्टर शाहनवाज़ कुंबर जे वारसनि ऐं सिविल सोसाइटी साॼा वंडनि आम माण्हुनि जूं नज़रूं हाणे रिपोर्ट ते जमियल जंहिं मां केस में इहो इंतख़ाब थियण जो इम्कान आहे। एसएसपी अमरकोट अज़ीज़ मेमन साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हीउ केस हाई प्रोफाइल लेवल जो आहे। उन्ही करे असां मैजिस्ट्रेट जी निगरानी में डॉक्टरनि जी टीम खां सवाइ कंहिं खे बि क़बर कशाई दौरान न छॾियो वियो। फ़रियादी पिणु मौजूदु हो। असां जो कमु सिक्योरिटी ॾियणु हो, जेको असां इंतज़ाम सख़्तु कया विया हुआ। फ़रियादी मोहम्मद इब्राहिम कुंबर साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मूंखे क़बर कशाई बाबति लिखत में का बि ॼाण न ॾिनी वई। मूंखे सोशल मीडिया ते ख़बर पवण ते आउं ॻोठ जानेरो पहुतसि, जिते मेडिकल बोर्ड टीम मैजिस्ट्रेट ऐं पुलिस पहुतल हुई। हिन चयो त हिन रिपोर्ट जा नतीजा सही न ॾिना विया त क़बूल न कबा ऐं असीं वरी अदालत खां रिजू कंदासीं। होॾां ज़रियनि मूजिबि इहे चोॿोल आहिनि त मक़बूल डॉक्टर खे कंहिं निजी जाइ ते तशदुद जो निशानो बणायो, बाद में जाली मुक़ाबिलो ॾेखारियो वियो हो, जॾहिं त केस जा पेरा मटाइण लाइ लाश खे बि साड़ियो वियो आहे। जी